में। तुझी या हिम्मत थी मुझे नंग में हाथ विझणजी। बाबा मां चो तो हाथ कढ कंदार। बाबा बाबा चढ़ मुखे अम्मा जालू खुदा जी का मार पनव अला कीड़ा विझंदो मुंहिंजी न्याई मां कढ। अरे मुंहिंजो शेर हुजे या न लत लत रखे चीरे नहीं आ। हट पड़ी अम्मा अम्मा शेरा यपी रेहाना ओ रेहाना शेरा यपी रिहाना मुझे थी रिहाना। को सांजी इज्जत बचाण वालो घोड़ाड़े मुझे धी खणी वियालिया अरे हाय लाज सांजी से जनाजो निकली वियालाड़े केर आहे अचोड़े केर गोठा वाला अरे को आहे धरती जाओ अल्लाह आहे को सांजे मथे ते पूची रखण वालो ए मुंजा रब तू उनन के पुजी जा जिन सांजी इज्जत लुटिया। ओ मुंजा मालिक तू फैसलो कर मुंजा अल्लाह सही मत चाहते हो ए बा मसी लुट जियासी फुर जियासी दादा चाहते हो लड़े ला बा सही शायद पुट उसी बर्बाद थियासी लुट जी वियासी असां मिस्किन माण्हुनि जी मिल्कियत त इज्जत हूंदी आहे। इज्जत असांजी सरेआम नीलाम थी वई। कमदार जा कमीना माण्हू असांजे घर में गिरी असांजी इज्जत खे सरेआम गिली न चाचा न मूंखे कसम आहे सत्य जी मिठो आओ तुझी न्याणी जी इज्जत जरूर बचाईंदुसि। कमीना तुझी हा मजाल साधन नंकर में हाथ विझी हथ कढ कुत्ता। अरे सोचा था वठो झटपट में। अरे शाहिद छोरी हल चल मुझे चल मुझे चल बोलो अरे किरा दी वाले झटपट में नमुड़े भगी भी में झटपट में। हाँ कमदार तू हले थे कमसार नेठ न रहे न दिन नहीं न बाह भंभोर सचो दिमाग खराब न कर दिमाग खराब न तो सने बो मा निकली वेंदे झटपट में। कमदार तो घणा दफ़ा समझाया अथमि
ये गुथा कम न कंदो कर। चवंदा आहिनि आड़े आड़े जी हेर टंग भॼे बि न रहे। त्रिसंधा तव्हां त असांजे लाइ छपर ई छांव आहियो। जे अॼु तव्हां न अचो हा त शायद मुंहिंजी इज़त न रही हा। न रहे ना ईअं न चओ, ग़रीब वीचारे वटि हिकु इज़त ई त हूंदी आहे। पर अलाए छो माण्हुनि खे त इज़त रासी न आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए सचो झटपट में। मां त पंहिंजी ज़बान खे घणी झलियां, पर तो जहिड़े पिटे खे केरु संभाले। कमदार मूंखे इहो त ॿुधाए तोड़ा कम कॾहिं खां शुरू कया आहिनि? हिन खे त या ख़बर ई कान्हे इहा आदत सुतीअ में पियल अथसि। कमदार दिलि थी चवे बंदूक हुजे हा त तोखे ॿई नौर ठोके छॾियां। बाबा साईं कमदार जे किने रत तां हथ ख़राब न कयो। बाबा साईं ही गुस्ताखी माफ़ कयो, आइंदे कॾहिं न थींदी। बस हिक ई हकल सां नट बुलट ढरा थी वई। कमदार तूं त इज़त जे लाइक़ न आहीं, पर दुआ कर अतीअ खे जो इज़त बची अथई। चङो हल तालूं तोखे तेल जी तईअ में तराए अचां। बसि रियाना कमदार जे कयल गुनाहनि जी मां तव्हां खां माफ़ी थो वठां। नरेश नंढा तव्हां माफ़ी छो था वठो? तव्हां त मुंहिंजी इज़त बचाई आहे। बसि रियाना तूं पंहिंजी इज़त खे महफ़ूज़ सम्झ। को बि वेरी तोॾे मेरी अखि खणी कोन ॾिसंदो। जे तू छलो हुजी पाया पंहिंजे हथनि में मां, जे तू कजल हुजी अखड़िन में विछा, हुजी चूड़ी पाए बाहुन में छॾियां।
जे तू कजल हुजी अखड़िन में विझा हुजी चूड़ी पाए बाहन में छॾिया तू एॾो आई वणंदो 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 तू एॾो आई 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 वणंदो वणंदो छा पई सोची रहिया ना कहिड़नि ख़्यालनि में गुम थी वई कुछ भी कुझु त न साजिद ही मुझो घर आहे घर गुनाहगारनि जे लाइ पनाहगाह आहे केरु आहे गुनाहगार ही त मुंहिंजी मोहबत रिहाना आहे ख़ामोश हीअ छोकिरी कारी आहे साजिद कारी ऐं मां कारीअ जे वजूद खे पंहिंजे घर में बर्दाश्त न कंदुसि बाबा साईं हीअ त पाक आहे पाक नापाक तव्हांजी सोच आहे तोखे पंहिंजे पीउ सां ॻाल्हाइण जी तमीज़ कान्हे बदतमीज़ हिन छोकिरीअ जे इश्क में एतिरो कंदो थी वियो आहीं तोखे वॾे ठही जो शर्म कोन्हे को तोखे यकीन नथो अचे त पुछ हिन कारीअ खां त हिन जे भाउ हिन छोरीअ जे अश्क खे कारो करे मारियो जेको हींअर जेल में बंदि आहे ॿुधाए छोरी इहो सच आहे न मां कारी नया मां कारी ऐं नई वरी मुंहिंजो भाउ गुनाहगार आहे हू बेगुनाह आहे वाह कारी वाह हिक तीर में ॿ शिकार हिकिड़े पासे पंहिंजे आशिक खे भाउ खां क़त्ल कराए उनखे जेल पहुचाई ॿिए पासे मुंहिंजे पुट सां प्यार जो नाटक रचाए पंहिंजो पाण खे पाक ऐं पवित्र साबित करणु थी चाहीं वाह वाह बस कर बाबा बस कर कंहिंखे अजाया इल्ज़ाम हणण जे बदिरां अमीन थी सोच ही बेगुनाह आहे इहो सरासर हिन ते बहतान आहे मां त सम्झां थो ही कमीने कमदार जी चाल आहे जेसि ताईं हिन जो भाउ जेल में आहे मां तह ताईं पहुचणु चाहियां थो मूंखे त लॻे थो हिन में कंहिं ॿिए जा बि हथ शामिल आहिनि मूंखे त तो में बि शक आहे बाबा बकवास बंद कर मां तुंहिंजो पीउ आहियां पीउ मां बि तुंहिंजो पुटु आहियां पुटु साजिद बस कर बाबा शेर कत्ल के इल्जाम में थाने ते आए उनके मौत की सजा थी सके थी ना ना ये न तो थी सके या छा बकी रही है या अल्लाह शेर बेगुनाह है उन्हें मदद कर पिनी मिठले मोहम्मद जी सदके उन्हें जी मदद कर मुमला शेरू ने दुआ न घुर दुआ हू खूनी आहे हुन खून कयो आहे खून फांसी हुनजो मुक़दर बणजी वई आहे तूं पंहिंजो सोच तुंहिंजी हसीन जवानी ऐं अकेली कीअं घारे सघंदो मुंहिंजी मञ शेरू खे विसारे छॾ मुंहिंजी बणजी वञे तू बेगैरत आई कुत्तो आई कमीनो आई जलील इंसान हाँ मां बेगैरत आहियां बेगैरत कुत्तो आहियां कुत्तो अॼु तोखे ख़बर पवंदई त कुत्तो छा आहे हल
कमल मरी हुई हे सलम थी ये छातियो शेर से मुलाकात करने गरीब है बाहर चुप कर गरीब भैया पुत्र आजकल गरीब की वैल्यू ही कोई नहीं चुप कर क्या है तू मुझे नाम शाहिद है शेर के दोस्त है शाहिद मुखे तो खैर जमादार जी सर इन्हें मुलाकात करा जल्दी वापस करे गरीब है ड्यूटी सही करी तो जैसा जा पुट अजो मुसागर मैं थाने के चौकस थो जमादार क्यों बाबा अरे शेरला मुलाकात आए तो मुलाकात कर जल्दी गोठ सब खेड़ा कमदार कमीनो तुझी भेड़ के खड़ी हो तू ॾाढी कोशिश की रोकण जी पर मूंखे धक्काणी भॼी वियो यार भॼी वियो कमदार तुंहिंजी इहा चुरत जो असांजे नंगनि में मत विधा अथई कुझु कर कीअं बि करे मूंखे हुन मां आज़ादु कर मुलाकात थी वही जी हाँ हल हल चलो मैं जमादार के इलाका खोले माथा पिटा के ईमानदार लाकअप खोल जल्दी कर शर्म तो ऐसा कर जा हल गया थी हल चले हाँ एक ना हाँ केर आहिनि ही सरदार हिननि खे ज़ख्मी हालत में पंहिंजी जूमा वठी आया आहियूं छा नालो आहे तुंहिंजो जवान सरदार मुंहिंजो नालो शेरखान आहे लॻे थो त तूं कंहिं ज़ालिम वॾेरे या कंहिं पुलिस जे ऑफिसर जो सतायल आहीं हाँ सरदार बस जवान बस तुंहिंजो दास्तान ॿुधी ॾाढो दुख थियो हिन जाइ खे तूं पंहिंजो घर सम्झ दोस्तो अॼु खां पोइ ही असांजा नवां साथी आहिनि ऐं वठी वञो हिननि खे वञी हिननि जी ख़ातिरी करियो जी सरदार अॼु अलाए छो मुंहिंजी दिलि ॾाढी उदास वेई थिए अलाह करे मुंहिंजे शेर ख़ैर सां हुजे खैर सां हूंदो
सच पूछिए शेरल का बगैर आप अधूरो रह जी गया बाबा अम्मा बाबा खुश हो बाबा हाँ बाबा तुझी अम्मा जी मूंखे ॾाढी सिक लगी बाबा उन करे हिन ज़ालिम समाज जे माण्हुनि खां मां लिकी लिकी तव्हां सां मिलण आयो आहियां बाबा भले बा वॾे दादन खान जा माण्हू ऐं पुलिस तुझे पोयां लॻल आहे तूं त हली वञ बा हा बाबा त हली वञ मूंखे ख़बर आहे त इहे दादन खान जा माण्हू मुंहिंजे पुठियां पियल आहिनि पर जीअं हुननि मुंहिंजो घर बर्बाद कयो न बाबा मां बि हुननि जो ईअं ई घर बर्बाद करे छॾींदुसि चङो बाबा मां हाणे हलां थो मुंहिंजा साथी ॿाहिरि वेठा आहिनि अम्मा दुआ कजा अम्मा बाबा दुआ कजा न मुझे अम्मा न शेरल की रखी भी कौन तो कुछ ॿुधण नथो चाहियां ॿ अंगूठे जहिड़ा छोरा तुंहिंजे लाक मां निकिरी विया तो ऐं तुंहिंजी पुलिस हुननि जो पीछो कयो पर हथ कोन आया अञा बि चवी थो त रेसा किॾां वेंदा इहे वात ॻाल्हा छोरा कानून कानून आहे कानून कानून कुछ भी ना है कुछ भी न हाणे जेको भी कंदो तुंहिंजो कमदार कंदो झटपट में तूं पंहिंजी भौंक बंदि कर कमदार तव्हां ॿई कुझु कोन कंदो हाणे जेको कुझु कंदो दादन खान पाण कंदो हा तव्हां फिक्र न कयो रेसा ॾिसजो त मां हिन छोरे कीअं गिरफ़्तार करे पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए ऐं कीअं थो इनकाउंटर करे कुते जी मौत मारे मात ॾियां तूं मात ॾीसी या न पर छड़ो मूंखे मात ॾेई वियो अथई ही आख़िरी मौक़ो अथई अञा बि जेकॾहिं कोताही कई त पोइ वर्दी लाइ घर वेही जाए पोइ हिन तरह जो आसरो लाहे छॾिजांइ हा आसरे आसरे में किथे कम न लही वञनि रस्त दादन खान मां चवां थो त अॼु मूंखे मोकले मां पंहिंजा साथी वठी लही वञा ॿेले में झटपट में कमदार ॿेले में लहण को सवलो कम ना है इहो कम असां पाण ई कंदासीं सर सुभाणे सोडे धाड़े जे अॾे ते छापो हणी शेरल ऐं शाहिद जावां खे लाश पेश कंदासीं हारिस दादन खान तव्हांजो नमक ज़रूर मराईंदासीं ए साईं सही थो चवे कुझु बि कर मां शेरल खे ख़तमु ॾिसंदो चाहियां बस अञा ॾिसी पियो सूबेदार अचे वठ हुनजे मौत जी अॻुवाट मिठाई अञा जे पेट न भरजाई न हलियो अचिजा बंगले ते झटपट में ये तो मिठाई आहे रेस दादन खान पर मानी तो शरण जे मौत ते ई खाईंदासीं सरदार पर दादन खान जो पुट ॻोठ में घुमे पियो मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां छा ॻाल्हाए शेर खान अॼु परेशान पियो ॾेखारिजईं न सरदार बाबा न अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे शेर खान हिकु ॻाल्हि गौर सां ॿुधो वॾेरे दादन खान जो पुटु
साजिद सरेआम ॻोठ में घुमे पियो जेकॾहिं तोखे इंतकाम जी आग बुझाइणी आहे त पोइ उन जो लाश दादन खान के तोहफ़े में हवेली ॾांहुं मोकिले छॾ। बाबा अज दादन खान जे हवेली में शेर खान जे तरफा संदस पुट जो गुब्बा ते लाश मिलंदो अज त अच